अदलिया बाबति आइनी तरमीमुनि वारे मामले ते अॻभराई नथी सघी। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा इजलास अणॼाणल मुदे ताईं मुलतवी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म जी अमरीकी दौरे खां वापसी ताईं इजलास मुलतवी कयो वियो। नवनि नून लीग सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त आइनी तरमीमी बिल क़ौमी असेंबली जे नए सेशन में पेश कयो वेंदो। आइनी तरमीमूं अदलिया जो बार घटाइण लाइ आंदियूं पियूं वञनि। आइन जी हिफ़ाज़त असांजी पहिरीं तरजीह आहे। आइनी तरमीम ते इतफ़ाक़ राय पैदा करण खां पोइ बिल ऐवान में पेश कयो वेंदो। आइनी अदालत अदलिया जी मिल्कियत रहंदी। कुझु ॾींहंनि खां आइनी तरमीम जो हिकु ड्राफ्ट गर्दिश करे रहियो हो। आइनी तरमीमुनि जो बुनियादी मक़सदु मीसाक जमहूरियत आहे। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब। कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारण जो चवणु आहे त आइनी तरमीम बिल जो मुसविदो तॾहिं ईंदो जॾहिं काबीना मंज़ूरी ॾींदी। कुझु ॾींहंनि खां पार्लियामेंट जो माहौल बहितर थियणु शुरू थियो आहे। को शक नाहे पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे। पीटीआई अॻुवाण ऐं अॻूणे स्पीकर असद कैसर चयो आहे त जमहूरियत जेकॾहिं अहिड़ी रीति राति जी ऊंधाई में ज़िलत ज़बरदस्ती ऐं ज़ुल्म सां कानून साज़ी थिए थी त पोइ असांजे लाइ अहिड़ी रीति पार्लियामेंट में वेहण खां मौत बहितर आहे। असां उन ख़िलाफ़ मुज़ाहिमत कंदासीं। इम्कानी आइनी तरमीमुनि खे कलअदम करार ॾियण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त आबिद ज़ुबैरी, शफ़क़त महमूद, शहाब सरकी, इश्तियाक अहमद ख़ान, मुनीर काकड़ ऐं ॿियनि तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई। दरख़्वास्त में वफ़ाक़ चइनी सूबनि क़ौमी असेंबली सेनेट ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त पार्लियामेंट अदलिया जे इख़्तियार खे वापसि या अदालती इख़्तियारनि में टेम्परिंग नथी करे सघे। आइन में अहिड़े क़िस्म जी तरमीम जी ज़रूरत हूंदी आहे जंहिंसां मुल्क ऐं क़ौम जी बहितरी थिए। इहा थियणु घुरिजे। तरमीम मुशावरत सां थिए, तकड़ में न थिए। जेका बि तरमीम अचे उहा इतफ़ाक़ राय सां अचणु घुरिजे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध जे एक्साइज़ खाते जो अहम क़दम। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर जे लाइ बायोमेट्रिक तस्दीक लाज़मी कई वई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त समूरनि नईं ऐं पुराणे गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर जे अमल दौरान बायोमेट्रिक तस्दीक जी ज़रूरत हूंदी। नई पॉलिसी तहत तब्दीली 3 मरहलनि में लागू कई वेंदी। असां एक्साइज़ खाते में समूरे अमल खे वधीक शफ़ाफ़ बणाइण लाइ कमु करे रहिया आहियूं। गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं ट्रांसफर में बायोमेट्रिक तस्दीक शफ़ाफ़ियत खे हथी ॾियारण में अहम संग मेल आहे। सेप्टेम्बर ते योम ख़त्म नबूअत करार ॾियण वारो ठहराव सिंध असेंबलीअ में पेश। ठहराव जमात इस्लामी जे मेंबर मोहम्मद फारूक पेश कयो। ठहराव में चयो वियो आहे त ख़त्म नबूअत कानून जे मंज़ूरीअ जा 50 साल मुकमल थियण ते 7 सेप्टेम्बर खे सरकारी सतह ते योम ख़त्म नबूअत तौरु मल्हायो वञे। तहफ़ुज़ ख़त्म नबूअत असांजो ईमान आहे। अक़ीदो ख़त्म नबूअत दीन इस्लाम जो बुनियादु आहे। ऐं सिंध असेंबली जे इजलास में सवालनि जवाबनि जो वफ़क़ो। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूर जो चवणु आहे त जेको वात में लेडी हेल्थ वर्कर सां मुबैना तौरु जिनसी जाती केंद्र जवाबदार सुञाणप थी वई। लेडी हेल्थ वर्कर खे सिक्योरिटी छो न मिली, उन जी बि जांच कई पई वञे। मकानी इदारनि वारे वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त किचिरो गॾु करणु वॾो मसइलो आहे। सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ठाहिण सां बहितरी आई आहे। कराची जा शहरी डस्टबिन हुजण बावजूदि किचिरो ॿाहिरि फिटी कनि था। शहरनि खे सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट सां गॾिजी कमु करणु घुरिजे। K4 रिथा 2027 ताईं मुकमल थी वेंदी। PTI जी हुकूमत करप्शन जो बहानो बणाए हिन रिथा जो कमु रोके छॾियो।